खबर शामिल कंदासीं आवा सिंध न्यूज़ चैनल मौजूद खैरपुर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर अब्दुल रज़ाक शहरभरिया सिटी नौशरो फरोज़ी रेवासड़ में स्मार्ट शबाना सोलंगी उकरी चौदगी जे नौजवान ख़ालिद बुर्दी सां खैरपुर जे कोट सगोरी में प्यार जो पाणो करे छॾियो। फ़कीराबाद पहुची मीडिया सां ॻाल्हाईंदे भरिया सिटी नौशरो फरोज़ी रेवासड़ में स्मार्ट शबाना सोलंगी चयो त मां पंहिंजी राज़ख़ुशीअ सां ख़ालिद बुर्दी वल्द ताज मोहम्मद बुर्दी सां खैरपुर जे कोट सगोरी में प्यार जी शादी कई आहे। असांजा माइट जान सां वेरी बणिजी चुका आहिनि, असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। मिस मां शबाना सोलंगी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मां पंहिंजी राज़ ख़ुशी सां खैरपुर जे कोट सगोरी में ख़ालिद बुर्दीअ सां प्यार जी शादी कई आहे। मूंखे कंहिं बि अगवा नाहे कयो, असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। शबाना सोलंगी वधीक चयो त मुंहिंजे मुड़ुसु ख़ालिद बुर्दीअ मथां मुंहिंजा वेझा रिश्तेदार कूड़ा इल्ज़ाम था आणनि ऐं कूड़ा केस दाख़िल कराइनि था। असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे, असां दर पदर वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। मिस मां शबाना सोलंगी SSP खैरपुर खे मुतालबो कंदे चयो त तहफ़ुज़ ॾिनो वञे, असांजी जान खे ख़तरो आहे। छा मसलो आहे? जी, मुंहिंजो नालो आहे शबाना सोलंगी। मुंहिंजे पीउ जो नालो आहे बाजी ख़ान सोलंगी। मुंहिंजे घर वारे जो नालो आहे ख़ालिद बुर्दी। मूं इन सां पसंदि जी शादी कई आहे। कहिड़ी कोरट में शादी कई आहे तव्हां? असां खैरपुर सगोरी में। अच्छा, तव्हां खैरपुर सगोरी कोरट में शादी कई आहे। पंहिंजे राज़ ख़ुशीअ सां कई पंहिंजे आहे? राज़ ख़ुशीअ सां कई आहे। असां ते न कंहिंजो ज़ोर आहे न का ॻाल्हि आहे, असां पंहिंजे ख़ुशीअ सां कई आहे। अच्छा, कंहिंजो बि ज़ोर दबाव जे बग़ैर तव्हां शादी कई आहे? हा, असां पंहिंजो पाण कई आहे ख़ुशीअ जी शादी। ख़ुशीअ सां शादी कई अथव? जी। हाणे तव्हांजे जेको SSP खैरपुर खां छा मुतालबो आहे? असांजो मुतालबो इहो आहे असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। असांखे पंहिंजनि मां जान जो ख़तरो आहे। असां दर पदर वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। असुल तव्हां किथां जा रहण वारा आहियो? नौशारो फिरोज़ बिरिया सिटी। अच्छा, ख़ालिद तव्हां किथां जा रहण वारा आहियो? अकरी चौदगी। अच्छा, तव्हां पंहिंजे राज़ ख़ुशी सां शादी कई आहे? यार खुश ना।